हाँ हाँ गुल्ली, घर में बात भी करे छा? अम्मा अम्मा मां परेशान आया, कावड़ में भी ऐं दुख भी अथव। छो तुझे भांगे जी बीमानी गुल्लू खाए वियो छा? न मां, ॻाल्हि चर्चे खां चढ़ी वई आहे। चर्चे खां भली चढ़े पर खर्चे खां न चढ़े। न मां, तू न समझी सघंदी आहे। ये वॾी दर्द भरी कहाणी आहे अम्मा। केड़े राइटर लिखी आहे? अम्मा, ये मुझे घर जी कहानी आहे। को सिंध टीवी जो ड्रामो न आहे जो राइटर लिखंदो। तो पोइ ॿुधाए खणी ॻाल्हि केड़ी आहे? गुझार तू छो पी ॾे? अम्मा अम्मा मूंखे गुलूअ ते शक थी पियो आहे। छो चोरी करण शुरू कई अथस छा? अम्मा चोरीअ जो शक न, हू शक जेको अॻे मुड़ुस ज़ालनि ते कंदा हुया ऐं हाणे ज़ालूं मुड़ुसनि ते कंदियूं आहिनि। इहो वरी कहिड़ो शक आहे? मूंखे बि त ॿुधाए त मां आलूअ ते कयां। अम्मा गुलू वञे थो चिलकड़ीअ ना सुरकंदो। त पोइ सुरकण सोगी करेसि न, विझेसि गिचीअ में घटि। अम्मा का सोली सलाह ॾे त गुलूअ खे कीअं काबू कयां। अम्मा गुलूअ जूं अखियूं अॼुकल्ह चिलकड़ीअ जे चमक ते खीरियूं थी पियूं आहिनि। ॻाल्हि ॾुखी आहे, इहा बीमारी ॾाढी ख़तरनाक आहे। न सेठियाणी चिलकड़ीअ खे पढ़ाए थी न असांजी इन्हनि मां जान छुटे थी। पर तूं घबराना नहीं, मां कुछ न कुछ कयां थी। अम्मा मूंखे का सलाह ॾे न त मां मुड़ुस खे काबू कीअं कयां। रसो विझी पायस ॿधी छॾेसि, काबू थी वेंदो। हींअर बि ख़बर नाहे किथे आहे, हिते बि न आहे, बंगले ते बि न आहे। हा इहो पक सां चिलकड़ीअ जे घर वियो हूंदो हुन सां मिलण जे लाइ। अचण ॾिस, तूं हिनखे अचण ॾे। मां ईअं पाए सां ॿधी छॾियांसि अॼु जो काॾे वञी न सघंदो। गुलू ॾिठई मारे कोकड़े जी टोर। हीर जी है न। हा साहब हले त ईअं पई ॼण चिलकड़ी टिले पई। चिलकड़ी बि टिलंदी आहे छा? मां त ॿुधो आहे त मोर टिलंदो आहे। साहब अमां कॾहिं इश्क कयो आहे? न छो? साहब पोइ त तव्हांजी अधु ज़िंदगी अजायो गुज़री वई। तो कॾहिं इश्क में धोखो खाधो आहे छा? न साहब छो? तुंहिंजी त सॼी ज़िंदगी अजाई वई। साहब हाणे लॻे थो त इहो बि खाई ॾिसंदासीं। अड़े मूं वारी हीर आला नसुल जी कुकड़ी अथई। इन जूं कुराड़ियूं सोना बेदा ॾींदियूं। कुकड़ी जी हिफ़ाज़त चङी तरह कजां, मथां तो वांगुरु टरड़ो कुकड़ अची हुनजो पासो वठे। साहब चिलकड़ी बि त पोइ चंड जो टुकड़ो आला। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।